DJ दिवाली आई है, खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। आज हिंदू बिरादरी जो है वो पाकिस्तान समेत पूरी दुनिया में जहाँ जहाँ भी लोग आबाद हैं वहाँ पर वो अपना मजहबी त्यौहार जो रोशनियों का एक त्यौहार है दिवाली, उसको वो मना रही है। इस हवाले से मेरी तरफ से तमाम जहाँ जहाँ भी हिंदू कौम के लोग रहने वाले हैं उनको तमाम को मेरी तरफ से जो है वो दिवाली की बहुत बहुत मुबारकबाद हो। उसके साथ एक मेरा छोटा सा पैगाम है कि जहाँ आप ये लाखों रुपए के करोड़ों रुपए की जो आतिशबाजी का जो सामान है खरीद कर जो जलाते हो और इन्हों को जो है हवा में उड़ाते हो, इसका कोई ऐसा खास मैसेज तो जाता नहीं है। पर मेरा आपसे एक इल्तिजा है कि इसको थोड़ा कम करें, क्योंकि खुशियों का त्यौहार है, ये भी ज़रूरी है आतिशबाजी, पर खुशियों का त्यौहार है। इसके अंदर आप जो गरीब लोग हैं आपके मज़हब के हवाले से जो बेचारे दिवाली का त्यौहार नहीं मना सकते हैं, उनके पास इतनी अफोर्ड नहीं है, उनके बच्चे हैं जो कपड़ों के लिए तरस रहे होते हैं, आतिशबाजी के सामान के लिए तरस रहे होते हैं, चप्पलों के लिए तरस रहे होते हैं, थोड़ा आतिशबाजी के सामान को कम कर कर उसमें से कुछ रकम बचाकर जो है उनकी जो है मदद की जाए और वो भी जो है आपके साथ इन खुशियों के त्यौहार के अंदर जो है वो शामिल हों। उसके साथ दूसरा मेरा ये पैगाम होगा कि आप आज मंदिरों में जो है पूजा पाठ करने जाएंगे तो उसमें जो है पाकिस्तान की खुशहाली सलामती के लिए भी दुआ करें और पाक अफवाज के लिए दुआएं करें कि वो जो हमारी सरहदों की हिफाजत करती है। उसके साथ साथ दूसरा कश्मीर का एक इशू है जो इस वक्त बड़ा पेचीदा हुआ है दुनियाई लेवल पर, उसके लिए भी खसूसी तौर पर कश्मीरी भाई जो है हमारे उन पर जो निहत्ते लोगों पर जो है वो इस वक्त जुल्म इंडिया की तरफ से जारी है, उनके जुल्म के हवाले से भी जो है वो दुआएं करें कि इंडिया जो है इस जुल्म से बाज आए और जो कश्मीर है वो एक आज़ाद रियासत बन सके। समूरी दुनिया समेत पाकिस्तान में ॾियारीअ जो ॾियारो मल्हाईंदड़ तमामु हिंदू भाइरनि खे जेको आहे सो असांजे तरफ़ां ॾियारीअ जूं लख लख वाधायूं, जिते वञनि ख़ुशि वञनि ऐं जिते बि मल्हाईंदा वञनि ख़ुशि वञनि, पंहिंजे फैमिलियुनि सां, पंहिंजे घर वारनि सां ऐं पंहिंजे मिटनि माइटनि सां। अॼु जेको ॾियारो उन्हनि जे ख़ुशीअ जो ॾियारो आहे ऐं हू हिन ॾियारे खे वॾी धाम धूम सां मल्हाइनि था। भले मल्हाइनि, सुठी ॻाल्हि आहे, अहिड़ा ॾियारा साल में को हिकु भेरो अचनि था, उन्हनि खे मल्हाइणु उन्हनि जो हक़ु आहे। पर असां उन्हनि खे इहो बि चवंदा हलंदासीं त जेके मासूम ॿार आहिनि, आतिशबाज़ी आहे, फटाका आहिनि, त गुज़िरियल जेका ॾियारी उन में बि अहिड़ो ई सिस्टम हुयो जो असांजे फुलैजियूं या असांजी सिंध में अहिड़ा वाक़िया पेश आया जो काफ़ी ॿार त ठहियो पर वॾनि माण्हुनि जा बि हथ जेके हुया उहे कपिजी चुका हुया ऐं उन खां पोइ मासूम ॿार को गुज़िरियल ॾियारी जेका हुई उन में बि को फौतगियूं थियूं हुयूं। त असां उनखे चवंदासीं त महिरबानी करे पंहिंजे मासूम ॿारनि खे जेको आहे सो ॾियारी जे ॾियारनि में तमामु घणे एहतियात सां वॾे फटाका जेके वॾा फटाका आहिनि उन्हनि खां साइड ते रखी ऐं उन्हनि जो वधि खां वधि ख़्यालु कनि त महिरबानी। पूरी दुनिया समेत पाकिस्तान जे कुल कुछ में रहंदड़ सभिनी हिंदू भाइरनि खे ॾियारी जी शुभकामनाऊं ऐं मालिक आबाद हुजे, जिथे बि हुजे तव्हां ख़ुशि ऐं ख़ुशियुनि जा जेके त्योहार आहिनि इहे हर साल ईंदा रहनि ऐं तव्हां माण्हुनि जी ज़िंदगी में ऊंदाहि ख़तमु करे हुननि जी ज़िंदगी में रोशनी ॿारियो। उन सां गॾोगॾु असांजो हिकिड़ो नंढो मैसेज आहे आवामी न्यूज़ जे जेको तरफ़ां इहो आहे त ख़ुशियूं आहे उहे सभिनी लाइ हूंदियूं आहिनि ऐं जेको ॾियारी जो जेको त्योहार हूंदो आहे हिन में जेको तव्हां पंहिंजे लाइ ख़रीद कयो उहो ॿियनि ग़रीबनि लाइ बि ख़रीद कयो, छो त हीअं जेको असांजो किथे किथे जेको हींअर काफ़ी सारा प्रोग्राम ग़रीबनि जे लाइ रेफरेंस थियो आहे उन्हनि खे थोरी माली सहायता जी ज़रूरत हूंदी आहे त इहा हिकु सुठी बुनियादी पॉइंट्स आहे ऐं इहे जेके पॉइंट्स आहिनि माण्हू उनखे नोट करे अगरि हर जॻह करे त शायदि गुरबत ते थोरो फ़र्क़ु अची सघे थो। उनखे गॾोगॾु जेके फटाका ॿारींदा आहिनि हुननि जे लाइ हिकिड़ो नंढो मैसेज आहे, फटाका भले ॿारियो, फटाका ॿारियो सां भॻवान श्री रामचंद्र जेको 14 साल जो वनवास काटे आयो उन ॾींहुं कारी अमावस जी राति हुई ऐं माण्हू उनखे दीपावली चवंदा हुआ, माना ओनली जस्ट तव्हां दीप ॿारियो। अगरि हिकिड़ो ॾीओ ॿारियो था उन ॾींहं में बि हिकिड़ो वॾो मैसेज हूंदो आहे केतिरी कारी ऊंदाही हूंदी आहे उहो दीप उनखे रोशन कंदो। उन टाइम फटाका कोन हूंदा, हीअ जेको जदीद दौर जी जेका टेक्नोलॉजी हिन में फटाका ॿारींदा आहिनि पैसनि जो ज़ाया हूंदो आहे, पैसा हिन में ज़ाया थींदा आहिनि। माण्हू वॾा फटाका ॿारण सां माण्हू काफ़ी सारा ज़ख़्मी बि थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि में के अहिड़ा हूंदा आहिनि शायदि के मरी बि वेंदा आहिनि। त बराए महिरबानी तव्हां जेके वॾा फटाका ॿारियो था आसे पासे में उनजो एहतियात करो, पाड़ेवारनि जो बि ख़्यालु रखो ऐं घुमण जे हवाले खां जॾहिं तव्हां वेंदा आहियो त गाॾियूं
आउट ऑफ कंट्रोल हलाईंदा आहियो त उन में काफ़ी सारा एक्सीडेंट वग़ैरह थींदा आहिनि। त ॾियारी जो जेको शुभ ॾींहुं हूंदो आहे उन ॾींहं ते केर बि पंहिंजो गाॾी वग़ैरह जो थोरो एहतियात करे ऐं पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखे ऐं मिठाई वग़ैरह जेको पाण खाओ था पंहिंजे पाड़े वारनि सां दोस्तनि सां गले मिलो ऐं हुन खे सेलिब्रेट करे सुठो पैगाम ॾियो। ऐं जेके बि मूंखे अवामी न्यूज़ ते ॾिसनि था मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं पूरी दुनिया में हिंदू आहिनि सभिनीनि खे ॾियारी जी शुभकामनाऊं ॾियां थो ऐं बार बार चयो त भॻवान ॾियारी ख़ुशियुनि जो त्योहारु आहे। अॼु ॾियारी जो ॾींहुं असां ॾियारी जी ख़ुशी जे मौक़े ते सभिनी हिंदू भाइरनि खे ॾियारी जूं लख लख वाधायूं ॾियूं था। प्लस असां उन्हनि ग़रीबनि खे बि वाधायूं ॾियूं था जेके वीचारा मुस्तक आहिनि, ग़रीब आहिनि, मिसकिन जेके हिन साल जेको फसलनि जो न हुअण जे करे वीचारा दिवाली पंहिंजी ख़ुशी उहा महसूसु कोन पिया कनि। त असांजो मैसेज आहे उन्हनि अमीर माण्हुनि खे जेके ग़रीब मुस्तक माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ वीचारा जेके थोरो घणो पंहिंजे हणा वणा ॾेई वीचारनि जी जेका माली मदद कनि त उन्हनि जी सहायता थींदी। ॾियारी हिकिड़ो शुभ त्योहारु आहे, ख़ुशियुनि भरियो त्योहारु आहे ऐं इन खे ग़रीबनि जी मदद सां गॾु मिलाइणु खपे। रुगो पंहिंजे बारे में न सोचणु खपे, सभिनी जो सोचणु खपे। स्पेशली आऊं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त फटाकनि आतिशबाज़ी जो इस्तेमालु ॾाढो एहतियात सां कजे, कोशिशि करे घटि में घटि कजे। इहो सौ सिधो पैसे जो ज़ियान आहे, भले कयो तव्हां पर थोरो एहतियात सां सेफ साइड ते रही ऐं घटि मिक़दार में इन जो भले इस्तेमालु कयो। हैप्पी दिवाली टू ऑल एंड हैव ए सेफ दिवाली, से नो टू क्रैकर्स। ॾियारी जो शुभ मौक़ो आहे ऐं ॾियारी हिकु आलम इंसानियत जो पैगाम बि आहे ऐं ॾियारी जो शुभ मौक़ो श्री रामचंद्र बनवास काटी जॾहिं पंहिंजे घर आयो तॾहिं माना माण्हुनि लोगनि पंहिंजो फटाका वटाका ॿारी श्री रामचंद्र जय जयकार करे श्री रामचंद्र माता लक्ष्मी जी पूजा कंदा आहियूं ऐं मंदर में पूजा पाठ शेवा वग़ैरह कंदा आहियूं, वॾनि थोरे नंढनि खां मिलंदा आहियूं ऐं ॾियारी जे मौक़े ते ॾाढी ख़ुशी थी रही आहे ऐं इन त्योहार ते फटाका ॿिया ॿारनि था ऐं ॿियो फटाका जेको पुॼंदी यार ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे असीं थोरो पंहिंजे खीसे खां कढी उन्हनि खे ॾियो त दीवाली सभिनि जे लाइ केरु पैसो हूंदो आहे केरु नथो हुजे त पंहिंजे थोरो खीसे में कढी उन जो पूरो एतिराम करणु घुरिजे। दिवाली आई है खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।